मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, ओ रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला। भेज देंगे ओ गौसे आदम हे समदानी अब्दुल कादिर साहिब जिलानी, गौसे आदम हे समदानी अब्दुल कादिर साहिब जिलानी, मुर्शिद लहती संभाला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, ओ रानीपुर वाला, रानीपुर वाला, ओ रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला। ओ जो दम भी मैं जग विच जीता बोली सोहणे गलत दी सा, जो दम भी मैं जग विच जीता बोली सोहणे गलत दी सा, पानी सोहणे गलत दी सा, आसम से हसी संभाला रानीपुर वाला, वाला हो सदा बात से हसी संभाला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, ओ रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला, रानीपुर वाला बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, मुर्शिद पाक है आला, मुर्शिद मेरा मैं तेरा भी क्या करे मौला काजी, मुर्शिद मेरा मैं तेरा भी क्या करे सुन मौला का सोना, मसैला संभाला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला। जग विच जीता बोली सोहणे गलत दी पानी सोहणे गलत दी सोना, आज कुसैला हसी संभाला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, वाला हो बेटा मुर्शिद पाक है आला रानीपुर वाला, मुर्शिद साहब
जेके बीठा महिरबानी कयो मिठा पोइते भाउ पोइते तवज्जो आहे खणिगे रे शर्जीले अॼु फ़क़ीर ईअं रहमत जा दर खुली पिया हिकिड़ो मिनट ख़ामोश अॼु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी स्टेज ते बीठो आहियां फ़क़ीर मुबारक लख लख तोखे हुजे दिलि चवे थी त हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ अॻिते मौलवी साहिब खे सॾु कयां साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अल्लाह जा क़ाबिल वली सुभान अल्लाह बेशक वो अल्लाह जो क़ाबिल वली जेको हथ खणंदो मुरीद चवंदा दुआ क़बूल थी सुभान अल्लाह वो अल्लाह जो क़ाबिल वली जेको फरमाईंदो मुर्तज़ा शाह वसाई मस्जिद अहमद शाह वसायो छंद सुभान अल्लाह ॻाल्हि न सम्झी आहे फ़क़ीर साईं मुर्तज़ा शाह बादशाह वसाई मस्जिद गादी अहमद शाह वसायो छंद पर जेकॾहिं अहमद शाह वसाया मस्जिद हिंद सिंध में कोई काफ़िर न रहिया सुभान अल्लाह हिंद सिंध में काफ़िर न रहिया वो अल्लाह जो क़ाबिल वली फरमाईंदो वो गाज़ी अहमद शाह जो मकाम आहे राणीपुर वारे रहबर जो ॻाल्हि न सम्झी आहे साईं हज़रत अल्लामा साहब लाहिरी साहब जी तव्हांखे खिताब फरमायो त ॿुधाई त राणीपुर उहा दरगाह आहे जेकी बगदाद खां डायरेक्ट पई फैसल आहे उहा दरगाह आहे जेके 1000 हिजरी और कुछ साल 85 साल 80 साल उन वक़्त में जॾहिं हिते कुफरस्तान हुयो दस्तगीर जे बचड़े अहिड़ो रंग लॻायो त जाॾे काॾे दीन जा झंडा उहा दरबार उहा मुंहिंजे महबूब सुभाणे जी आल जंहिं हिकु ॿ हज़ार 5 खे न लखन दिलनि खे मुस्तफा जे इश्क में रंगे छॾियो लखन दिलनि खे महबूब जे इश्क में रंगे छॾियो लखे दिलूं जेके कटियल हो संकियल हुयूं जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र न हो पर जंहिं ते नज़र कनि पिया काफ़र कलमा पढ़नि मुंहिंजे महबूब मुस्तफा ने फरमायो अला उनब्बिउकुम खियारुकुम अल्लज़ी इज़ा रअू ज़िक्रुल्लाह मुंहिंजे महबूब मुस्तफा जी हदीस मुबारक शाहबाद तव्हांखे न ॿुधाया अल्लाह जो क़ाबिल वली केरु आहे सही ॿुधायो आका लब्बैक या रसूल अल्लाह भला या रसूल अल्लाह आका फरमायो मुंहिंजे महबूब फरमाया अल्लाह जो क़ाबिल वली उहो आहे जंहिंजो चेहरो ॾिसो त अल्लाह यादि अचे दिलनि में ख़ुदा जो ज़िक्र अची वञे अल्लाह जे महबूब जो इश्क अची वञे दुरूद सलाह ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र अची वञे वो अल्लाह जो क़ाबिल वली आहे उहो क़ाबिल वली अल्लाह जो सही गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह अल्लाह जो उहो वली उहो महबूब जो बचड़ो अल्लाह अल्लाह मुंहिंजा मुर्शिद फरमाइनि पिया राणीपुर वारा रहंदा सुभान अल्लाह चवनि था असां आयासीं दरिया जे परियां लाड़काने खां दरिया जे कच्चे मां साईं बादशाह फरमायो अॼु जुमे जो ॾींहुं आहे साईं मुर्तज़ा शाह को न छॾींदी सुभान अल्लाह ॻाल्हि न सम्झी आहे फ़क़ीर हेॾे तवजो तव्हांजो न आहे साईं बादशाह फरमाइनि था असां 40 किलोमीटर पंजाब परे कच्चे में आहियूं जुमे जे ॾींहुं हुतां
साईं फरमाईंदा चंका सही पथन सही जी बाबा अज मुर्तजा शाह न छॾींदो चवंदो जुमे नमाज़ पढ़ा काथे साईं बादशाह काथे साईं गुलाम मुर्तजा शाह फकीर मोबाइल न हुया टेलीफोन न हुया पर अल्लाह जे बंदगी जी तार एड़ी लॻल हुता गाज़ी अहमद शाह ॾिसे पियो हितां मुर्तजा शाह अल्लाहु अकबर दिल चयो त मां फकीरनि खे ॿुधायां न कोई निठिड़ थियो नाहे उन्हनि जो मुरीद आहे जेको पीरनि जो पीर आहे सुभान अल्लाह हे सिलसिले की तकाल ॿुधायां सुभान अल्लाह मातम जमात खे तव्हां सभु पी रहिया हो वेही रहो बचा वेही रहो साईं बादशाह फरमाइनि था असां उतां हलियासीं कलाक ॾेढ जो सफ़र कयोसीं कचे जो सफ़र गंबड़ शरीफ मां रस्तो हुयो साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह बीठा था सुभान अल्लाह मुल्ला खां पुछ के ॿुधायो मुर्तजा शाह बादशाह खे त गाज़ी अहमद शाह अचे थो मां जब मुल्ला मुस्तफा जे बच्चन जो ये कमाल आहे त नबी जे सरदार जो कमाल सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में न आई रानीपुर जे बराबर कच्चे में फरमायो 50-60 किलोमीटर परियां साईं मुर्तजा शाह अॻे बीठो आहे साईं ॾिसे पियो त मुर्तजा शाह ईंदो बादशाह अॼु मूंखे निमाज़ जे लाइ वठी वेंदो साईं मुर्तजा शाह बि बेक़रार लॻो पियो त मुंहिंजो साईं अचे रानीपुर जो रहबर अचे फकीर तवज्जो रानीपुर जो रहबर अचे अल्लाहु अकबर मुझे महबूब मुस्तफा जी कुदसी हदीस मुबारक अल्लाह ताला फरमाइंदो ए मुझा महबूब जॾहिं अल्लाह जा क़ाबिल वली इबादतूं करे करे नफ़ली इबादतूं रियाज़तूं करे करे उन मक़ाम ते पहुचंदा आहिनि जॾहिं ॿुधंदा आहिनि त मां अल्लाह उन जा कन ठही थो जॾहिं ॾिसंदा आहिनि मां अल्लाह उन्हनि जूं अखियूं थी वेंदो आहियां जॾहिं हो कंहिंखे पकड़ींदा आहिनि मां अल्लाह ताला उन्हनि जा हथ थी वेंदो आहियां उनजो सारो कम अल्लाह ताला जी दस्ते कुदरत में थी वेंदो आहे हो चईंदा हलंदा रब ताला इहो कंदो हलंदो त साईं गाज़ी अहमद शाह उते फरमाए थो साईं मुर्तजा शाह बादशाह हिते इंतज़ार करे थो जॾहिं मुंहिंजे साईं जी जीप आई अॻ में साईं मुर्तजा शाह बादशाह बीठा सुभान अल्लाह किबला जुमे जो ॾींहुं निमाज़ साईं फरमायो अॼु न साईं ॿिए चकर न अॼु निमाज़ पढ़ाइणी फकीर था चवनि इहा कैफ़ियत हुई साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह जे पेरनि में चोटल न अल्लाहु अकबर कीचीअ में दारो इहा चादर झली बीठा किबला अॼु जुमे ते निमाज़ पढ़ाइणी आहे तव्हांखे फकीर मां महबूब जी मिंबर ते वेठो आहियां पाटिया फकीर हाणे कुझु टाइम थियो उहो पुराणो मिसाल करे रोए पियो इहा ॻाल्हि उहो बि करे पियो असां त महफ़िल में आयासीं जुमे जे ॾींहुं जॾहिं साईं मुर्तजा शाह बादशाह घणो इसरार कयो त गाज़ी अहमद शाह सुहिणो बि हलियो मुंहिंजो मुर्शिद सुहिणो अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह जॾहिं साईं बादशाह आया किबला मस्जिद में आया त बादशाह खे बूट मुबारक पाता ॻाल्हि न सम्झो बूट मुबारक पाता साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह जुमे जो खुतबो फरमायो पाण साईं इमामत कई गाज़ी अहमद शाह निमाज़ पढ़ाए जॾहिं निकिता त साईं मुर्तजा शाह बादशाह जे अखियुनि मां नीर बहण लॻा रोअण लॻा एतिरो रुना त वजन में अची विया अल्लाहु अकबर मुरीदनि जो किबला छा थी वियो अॼु भला निमाज़ न थी छा ॻाल्हि न सम्झी आहे फ़क़ीर अॼु निमाज़ न थी मसइलो छा थी वियो तव्हां एॾो गिलियो कयो था एॾो रो था साईं फरमायो ओ फ़क़ीरो तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजूं निमाज़ूं उहे जो मां अल्लाह जे काबे खे ॾिसी सजदा कंदो आहियां मुर्तजा शाह बादशाह फरमायो मूंखे अल्लाह ताला उहो मक़ाम ॾिनो आहे जेसीं ताईं काबो ॾिसंदो आहियां तेसीं ताईं सजदे मां सिर रखंदो आहे अल्लाह ताला मूंखे इहो मक़ाम ॾिनो आहे पर हे फ़क़ीरो अॼु गाज़ी अहमद शाह बादशाह काबे जे विच में बि मुर्तजा खे निमाज़ पढ़ाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह काबे जे अंदर भी साईं मुर्तजा शाह बादशाह फरमाए तो गाज़ी अहमद शाह काबे में भी मूंखे निमाज़ पढ़ाई आहे तॾहिं त चवां थो न मुंहिंजे पीर जो पीर
जे पीर जड़ो कजो पीर ना करे खोर दस्तगीर ना जेकी गाल के आप मोल साहब फरमाइंदा मां अॻिते हली किताब पढ़ो जेकी मुबारक जा फकीर महबूब जी मिंबर ते वेठो आहे उन साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह जो फकीर मुरीद 80-85 साल उम्र रोकड़े जे शहर में मां जॾहिं ज़िक्र मुस्तफा जे नाले वज़ू करण में हाली नवी दमनी मां वो कुरान मुखे थी गोले वो वठी न हथ ते चाचा की हे ॾेखारियां थो नी पाकिस्तान जिसे हिन शहर जो आहे कंहिंजो मुरीद आहे जिसे गुलाम मुर्तजा शाह बादशाह जो मुरीद आहे वे ॾेखारियां चक वठी साईं गुलाम मुर्तजा शाह बादशाह जो मुरीद आहे रोए पियो मां चाचा का ॻाल्हि करणी आहे जे काफ़ी वक़्त खां तोखे ॻोल्हियां थो मिली न पियो सघे मां चयो चाचा हुकुम कर रोई चवे तो साईं तूं जे करे मदीने वारे साईं जो दीदार थी नाले तो मूंखे ॿुधाइजो जे साईं महबूब जी मस्जिद आहे अंदर वेठो आहियां मां साईं मुर्तजा शाह बादशाह जो चक वठो मुरीद आहियां तहज्जुद पढ़ंदो आहियां कॾहिं तहज्जुद कज़ा न कयो आहे अल्लाह जी मेहरबानी अल्लाह जे कामिल वली जी इन रात के टाइम मां ख्वाब में ॾिसां थो पियो त महबूब जा बेड़ा फर्श खां न अर्श खां था अचनि ॻाल्हि न सम्झी आहे फकीर मुंहिंजे नबियुनि जे सरदार जा बेड़ा आसमान खां हलंदा था अचनि एड़ा बेड़ा नूरानी हिकड़ा बेड़ा पाणीअ सां हलंदा ही बेड़ा आसमान तां किला लहंदा था अचनि मां ॾिसम नूर वांगुरु बेड़ा चमकनि था मां दुनिया खां पुछम हे कीअं हे बदुआ वारो चेहरो कंहिंजो आहे हे हज़ारे बेड़ा कंहिंजा चवण लॻा फ़कीर नथो सुञाणे हुसैन जो नानो थो काफ़िरो वठे हसनैन जो नानो थो वञे मां ॾिठमि महबूब जो दीदार के मां जब आका काॾे था वञो महबूब फरमान आसमानी शाह यारी कई आहे मुस्तफा गुलामन समेत महबूब जी यारी ओ फकीर इहा ॻाल्हि करण जे लाइ मां कुझु मुंहिंजी दिलि चयो जीअं जीअं आशिक मची उथिया मां चयमि हिकिड़ी ॻाल्हि कयां महबूब जी मिंबर ते बीठो आहियां ख़ुदा जी इज़त जो क़स्म के फकीर वटि महबूब जो ज़िक्र कर मुस्तफा उते बि ॾिसे उते बि ॿुधे थो महबूब अचे थो हे त दिल पर दस्तगीर जे बचड़नि जो तगड़ो आहे महबूब जी आल जो तगड़ो आहे मुंहिंजे मुर्शिद सोने अब्दुल कादर जीलानीअ जो तगड़ो आहे मुंहिंजो ईमान आहे मदीने जो घोट ईंदो आहे जेके पिनण अचे ये बंद कयो वठण बटन बंद मां ख़िताब से मौलवी साहब का बात नहीं करे मां आया में लगे करे मां ॾिसां थो तव्हां थकबा हूंदा मां बि ॼाणियां थो पिंडाल वटे इहो थी वियो आहे पर मुंहिंजे साईं जो हुकुम हो त महबूब जी यारी हिते थी हिन खां 10 गुना जमात ॿाहिरि बीठी आहे मूंखे इहो बि इल्मु आहे पर हिन जगह ते अल्लाह जी ख़ासि रहमत पई वसे मां सभिनी खे अर्ज़ु कंदमि हथ वधी महिरबानी करे वेही रहो बिछड़ा वेही रहो जज़ाकल्ला वेही रहो जेके बि साम्हूं बीठा आहियो वेही रहो हाणे मुल्तान शरीफ़ का भी साईं पहुचण वारो आहे मोहम्मद आलिम जट कराची जा आलिम तमामु घणा आलिम अचण वारा ईअं बीहंदो त असांखे बि बेक़रारी थींदी बिठड़ा जेके साम्हूं बीठा उहे बि महिरबानी करे वेही रहो माशाअल्लाह अॻियां जेके बीठा सफ़ा बरोचो पियो मां हथ थो ॿुधां पियो महिरबानी करे वेहो फ़कीर वेहो साईं जो हुकुम आहे वेही खिताब ला जवाब जे लाइ तव्हां सभिनी जे दिलि जी धड़कन असांजा वॾे में वॾा असांजा ख़तीब हज़रत क़िबला काज़ी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह उन जा शागिर्द बहितरीन मुक़रर सॼी सिंध में तकरीरूं कंदड़ नायब बुलबुल सिंध फसीहुल लिसान शीरीन ज़बान अल्लामा हाफ़िज़ अली अकबर कासमी साहिब सभई जो सुभान अल्लाह
हाफिज अली अकबर कासमी साहब दामत बरकातुल आलिया जी खिदमत में मुअद्दबाना गुजारिश आहे त अचनि पंहिंजे नूरानी बयान सां फ़क़ीरनि खे नवाज़नि। इस्तक़बाल में नारो हणो, नारे तकबीर। नमायत कसीरा आवाज़ जा घटा वॾो आवाज़ थी, नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे पीर। तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर। दरगाह आलिया रानीपुर शरीफ, दरगाह आलिया रानीपुर शरीफ। मुझे उस्ताद से ये फोटो आनी प्यारी जमात सबूरी सब सिगई मोहब्बत वारा इन पाक महफिल में गॾायूं। मूसां गॾिजी हयात नबी दिलरुबा मुस्तफ़ा जी दरबार में सलाह शरीफ जो नज़रानो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या वॾो आवाज़ कयो, भलारी रात आहे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकु मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह के भेरो दीदा हलो। ओ कुल हिस्सा सारे हुस्न जा खालिकन चाली हवा, हिकु मिलो यूसुफ के बाके ॿिया उड़े ताले हवा, हिकु मिलो यूसुफ के बाके ॿिया उड़े ताले हवा। से मिलिया महबूब के सभु मुफ्तो नूर मुबीन, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। या सिख अवां भी करजी पढ़ाईंदो इंशाअल्लाह, तव्हां जो नालो भी लिखिजी वेंदो उते। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकु मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन, वमा अरसलनाक इल्ला। सखी जो सुभान अल्लाह के भेरो ॾींदा हलो। ओ यूसुफ चीज सीधे औरतुनि हथ जान क्या, पर मोहम्मद के ॾिठो जने तन तसर कुर्बान क्या। मज़ो नथो अचे, ॿई हथ मथे करे जो या रसूल अल्लाह, ॿियो दफ़ो बि चओ या रसूल अल्लाह। ओ यूसुफ चीज सीधे औरतुनि हथ जान क्या, पर मोहम्मद के ॾिठो जने तन तसर कुर्बान क्या, पर मोहम्मद के ॾिठो जने तन तसर कुर्बान क्या। ओ ज़ुलैखा जो पिरी पर युतयर हर दिल नशीन, ओ ज़ुलैखा जो पिरी पर युतयर हर दिल नशीन। जो वमा अरसलनाक इल्ला, वॾो वॾो आवाज़ दो, वमा अरसलनाक इल्ला। ओ रात जो मुर्गे तक मुझल सुई बिज़ाहिर थी पवे, चाचो की
चंड भी शर्मिंदो थी पवे चौकीअ में जे अचे चंड भी शर्मिंदो थी पवे अहिड़े चहिरे पाक वारो आ मुंहिंजो अरबी अमीर सुभान अल्लाह वाह चाचा वाह वाह अहिड़े चहिरे पाक वारो आ मुंहिंजो अरबी अमीर वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हिकु मोहम्मद आहे सभिनी हुस्न वारनि में हसीन चओ वमा अरसलनाक इल्ला ओ नूर सां भरपूर दिल तार जी तस्वीर या छा चवां रुतबो खुदा जे प्यार जी तस्वीर या छा चवां रुतबो खुदा जे प्यार जी तस्वीर या जंहिं ॾिठो तंहिं यार ते कले मो पढ़ी आंदो यकीन जंहिं ॾिठो तंहिं यार ते कले मो पढ़ी आंदो यकीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सखी जो बैत मथे करी चओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला ए महेशर ईद की वई जो मिलो आली जनाब जंहिंजी ज़ियारत करण सां हज अकबरीअ जो थई सवाब जंहिंजी ज़ियारत करण सां हज अकबरीअ जो थई सवाब आ गुलाम नबी असांजो दिलरुबा ईमान दीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए भई सिठो मूंसां गॾिजी पढ़ायो इंशाअल्लाह ताला भलाई राता घणो कुझु मिली वेंदव चओ कोन काबो आहे अहिड़ो ॿियो सॼे नौनाक में काबतुल्लाह जो बेकाबो आ मदीने पाक में राजा जो काबतुल्लाह जो बेकाबो आ मदीने पाक में असांजे पाकिस्तान जो बहितरीन ख़तीब अहले सुन्नत जे दिल की धड़कन नायक बुलबुल सिंध अल्लामा हाफ़िज़ अली अकबर साहब पंहिंजे नूरानी बयान सां तव्हां असांजे दिल खे मुशर्रफ महिरबानी या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलत वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत हर दिल अजीज खिलनो जीलानी जान जो शहजादो दिल के अंदर दीन जो दर्द रखंदड़ हजरत क़िबला सैयद मोहम्मद आसिफ अली शाह साहब जीलानी नमाज़ पढ़ यार वेयो जंहिंजे वसीले सां जंहिंजे तवसल सां उहे
रानीपुर शहर जा महबूब सुबानी जा शहजादा साहिबजादा जेके असां अॼु ताईं न ॾिठा हा, काॾे था वञो? अॼु उन्हनि जो ज़ियारत साईं जे सदके में स्टेज ते हज़ारनि माण्हुनि दीदार कया। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मनवालहु कुरान शरीफ में जेके भी पंहिंजनि प्यारनि सां वाइदा कया आहिनि, हीअ समुंड वारी सीर वही थी वहे, रुपए जा 16 ना 100% अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजनि महबूबनि सां उहे वाइदा पियो पाड़े। जीअं पंहिंजे महबूब सां वाइदो पाड़ियई, टोपी सही वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। अल्लाह ताला तो पंहिंजे महबूब खे फरमा ॿुधाई, मुंहिंजा महबूब तव्हांजी हर अचण वारी घड़ी पोइ घड़ीअ खां वधीक बहितर अफज़ल ऐं आला हूंदी। जेॾी महिल क़ुरान पढ़ियोसीं 1400 साल गुज़री विया आहिनि, वाकई मुल्कियासीं, खिलियासीं, क़ुरान खे खणी चुमियूं ॾिनियूंसीं। रब तो कोन ॾिठो अथसि, रब जो क़ुरान ॾिठोसीं। त अल्लाह ताला जेको महबूब सां वाइदो कयो, उहो ॾिसो त कीअं पाड़ियई। अॻ में मदीने वारे जा मीलाद सभु थींदा हुआ, अॻिते हली 1000 थिया, हाणे लखनि में पिया मीलाद थियनि। माण्हुनि क़ुरान मथे ते खणी माण्हुनि खे चयो त मीलाद हराम अथव, नाजाइज़ अथव, दॿिजी उहे पाण विया। उन्हनि आख़िरत खैरुल लक मिनल ऊला। त मोहम्मद सुभाणे जे यारीअ जे लाइ बि इहे छिता थी पिया आहिनि। ज़ंजीर इहे न छिनाए सघंदा, इहे पिया हूंदनि क़बर में क़यामत ताईं। मां नथो चवां, अल्लाह साईं जो क़ुरान फ़ैसिलो करे छॾियो आहे, रुगो मां तव्हांखे ॿुधायां थो। ऐं कसम ख़ुदा जो वाद मां ॻाल्हाइण जहिड़ो बि न आहियां। यको लॻो लाद मोहम्मद सुभाणे जी ॼाण करे करे थधि लॻी वई आहे, कपिड़नि में वेड़ियो चकड़ियो पियो आहियां। साईं खे अर्ज़ु कयूं त मूंखे अधु कलाक ॾे त मां ॻाल्हायां, त पोइ मूंखे इजाज़त ॾे, मां सभा वठिजी वियो आहियां। पोइ खिलियो, अल्हम्दुलिल्लाह साईं जे खिलण तो सदके वञे। बस हाणे क़ुरान ॿुधी छॾियो। टोला आहिनि 3, घणा? हिकु सचो मुस्लमान, उन्हीअ जे मुक़ाबले में काफ़िर, टियों वरी विच में टोलो वा मुनाफ़िक़। घणा टोला? हिकु मुस्लमान, ॿियो काफ़िर, टियों मुनाफ़िक़। जीअं पाण इंसाननि में भी हिकिड़ी 3 टोला, हिकु मर्द, ॿी औरत, टी वरी न को मर्द न को औरत। अलाए छा चवंदा आहियो उन्हीअ खे? ॿुधो, हाणे अलाह साईं जो क़ुरान में फ़ैसिलो आहे, ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे। अलाह कंदो त दस्तगीर बादशाह फिर जंहिंजो पासो हूंदो ॿेड़ो उन्हीअ जो तर। जो दरअसल जो वञी करे मोहम्मद सुभाणे जो कमु ई हो आहे, ॿुधल ॿेड़ा तारण।
कुफार नार जहन्नम खालिदीन फीहा हिया हस्बुहुम वलअनहुमुल्लाह वलहुम अज़ाबुम मुकीम। और विच वाले ने मारनो सुभान अल्लाह जी दवाए पड़ता है कुछ बोल अरे कुरान मजीद की आयत जो तर्जुमो बुधो अल्लाह ताला दो फरमाए वअदल्लाहुल मुनाफिकीन वल मुनाफिकात वल कुफ्फार। अल्लाह ताला मुनाफिकन मर्दन सा मुनाफिक औरतन सा ऐ काफिरन सा नार जहन्नम जहन्नम जो वायदो क्यों वा फैसलो थी गयो। अल्लाह ताला मुनाफिकन मर्दन सा मुनाफिक औरतन सा ऐ काफिरन सा जहन्नम जो वायदो कयो वा। लाइव कंटिन्यूस डाले तो नहीं हां लाइव हाले तो को तो इतनी याद डाले तो हाले तो बच्चन को कोई स्क्रीन पे है 100 साल 500 साल रब्बो फरमा तो दन सालन की गाल न खालिदीन फीहा हमेशा के लाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह खालिदीन फीहा हमेशा के लाए। जहन्नम थने का के लाए काफिरन के लाए मुनाफिकन के लाए मर्दन के लाए भी तो औरतन के लाए भी। वो रब फरमायो हिया हस्बुहुम जहन्नम इनन लाए काफिया। जहन्नम इनन लाए काफिया वलअनहुमुल्लाह ऐ अल्लाह खेन बहजी रहमत का पले रखियो आहे। हेलो वलहुम अज़ाबुम मुकीम हमेशा के लाए अज़ाब में आएंगे। जल से मैं बदल आया तो बस जल से मैं अरे नबी अल्लाह का फरमाया तो मुझे उम्मत में 73 टोला थींदा 73 टोला अचो जको पंहिंजो ईमान साबित करे ॾेखारे इंशाअल्लाह तबारक व तआला रानीपुर जे लख जमायत में ऐलान थो कया त दस्तगीर बादशाह पीर जा मुरीद अहले सुन्नत बरेलवी नस्ल वारा पंहिंजो ईमान साबित करे ॾेखारींदा। अल्लाह खुश रखंदव दामन एॾनि ॻाल्हियुनि जी पकड़ी अथसि जेके असांजा हिते बि हामी त अॻिते बि हामी। हाणे ॻाल्हि ॿुधो हे अचे मोहम्मद सुभाणे जी यारी मल्हाई पई वञे हे त मामूली हस्ती न आहे। अजीब ग़रीब ॻाल्हि ॿुधी छॾियो महबूब सुभाणे जो बचड़ो सैयद अब्दुल जब्बार शाह जीलानी हिकिड़े दफ़े पंहिंजे बाबे जे हुजूर में वेठो हुआ अर्ज़ु कयईं त कुर्बान वञा हिकु ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि। महबूब सुभाणे फरमाइश त चओ पुट चओ चई साईं मदीने वाले साईं जी इहा ख़ासियत हुई जो पाण जॾहिं बैतुल खला ॾे इंसानी हाजत जे लाइ वेंदा हुआ त नबी साईं जी इंसानी हाजत
जमीन गिही वेंदी हुई, जमीन गिही वेंदी हुई ऐं उते मुश्क जी खुशबू ईंदी हुई। महबूब ज़ुबान पंहिंजे पुट खे फरमायो, हा बाबा अब्दुल जब्बार सच थो चई साईं। ॿिए नंबर ते नबी साईं जे पसीने में अदर खां वधीक खुशबू हूंदी हुई। हा बाबा सही आहे। जंहिं टे नंबर ते मदीने वारे जौन ते मख न वेंदी हुई, जंहिं सच थो चवे इहा बि ॻाल्हि आहे जो त मख वेंदी आहे कंध ते पलीदीअ ते रब जे इहो बर्दाश्त न कयो त मख जेका पलीदीअ ते थी वेहे साम्हूं जे पाक मोहम्मद जे जिस्म ते न वेहे। वाकई वो ॿुधी छॾियो हदीस मुबारक बि। नबी असांजी की घरवारी थी फरमाए, उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त हवेली मुबारक में इंसानी हाजत जे लाइ बैतुल खला जेका जगह थींदी आहे उहा हिकु हुई। हाणे नबी असांजी की लाड़ी थी फरमाए त जेॾी महिल मुंहिंजो घोट मदीने जो साईं इंसानी हाजत जे लाइ विया मोटी आया। हाणे मां पयसि जेॾी महिल जो मोटी आई त पंहिंजे घोट मोहम्मद अरबीअ खे छा पई चवे, हिकिड़ी ॻाल्हि पुछां बीबी साहब चओ जैसे मुंह का अग में दवा बैतुल खला दे वया हो इंसानी हाजत जे लाइ हाओ वो दवा मोटी आयो मां वयसि पर इंसान जे पेट मां जेका पलीदी गंदगी वग़ैरह निकिरंदी आहे उहा दवा खे ॾिसण में उते कान आई। त घोट मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे राणीअ खे फरमायो त बीबी साहब भला तोखे उते छा ॾिसण में आयो? खोले ॾिसो ख़साइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूती मातबाराई मज़बूत राविया मुहद्दिस बिया मुफस्सिर बिया फकीह बिया ऐं जंहिंजो इरशाद सादी शरह सही बुखारी इहो बि सयूती जो तफसीर जलालैन जेको दर्स निज़ामिया में पढ़ायो थो वञे इहो बि जौन जो लिखियल आहे। दुर्रे मंसूर इहो बि तफसीर सयूती जो लिखियल आहे। सयूती जी ॻाल्हि कर दुश्मन जे मथां ईअं हावी थी वेंदो जीअं कुकड़ जे मथां मींहुं पवे। अबा हाणे बस तो सभा यार वॾा मोदी साहब मां नथो ॻाल्हाए सघां। शाबाश अरे सदर आजा सब माण्हुनि फोनियूं कयूं ओ साईं राणी पूरा अचे थो अचो हा अचा थो उन ॾिठे थी बि सुबुह मोबाइल ॾेई छॾियो मूंखे ॾी पेटी मां जो पाण ॻाल्हाए अलाह ख़ुशि कंदुव। मां को पीर आहियां को बुज़ुर्ग आहियां को MP आहियां को MLA आहियां या को SSB आहियां जो तव्हांखे थाणे थो छॾाई थो छे या DC आहियां या मुख़्तियार आहियां जो अन जूं गोरियूं ॾींदो न आहियां मुहाड़ो मुहाननि खे ॾेखे पर सुञाणे थो सभु को मोहम्मद जे सदिक़े। या रसूल अल्लाह बस
शयन मिनल अज़ा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब मां पे समझ खड़ा दे उते जगह इंसान का खराबी वगैरह पेट का निकल दिया उते मके काचे किसने में नहीं बीबी साहब तो छाड़ दो जैसे इल्ला इन्ना नजद रायतल मिस्क महबूब के दमा के मुश्किल की खुशबू पे है महबूब पे खिलाने बजे तो मुश्किल की खुशबू बचे और मुल्लो अरे अदब जी जाया न तो एड़ो चिल्ला जमीन पर पले मचिया के चिल्ले भाई चलो नहीं पियो बात असा सिर्फ आज के बुधाईंदा जे हे के बसे में जदा रास्ते में आओ अब्दुल जब्बार तो सच चयो वाकई महबूब के बैतुल खला के इंसान हाजत के जमीन में ही वेंदी ही उते मुश्क जी खुशबू दी ही ऐ नबी साईं जो पसीनो मुबारक अदरक का अधिक ज्यादा खुशबूदार हो ऐ नबी साईं दे मक्खे नबी दी ही जेडी मले जो ये गालियों महबूब सुभानी बगदाद वाले साईं जे बचड़े बाज अबू के अर्ज रखियो तहाने छातो बाजे अबू के चवे साईं अब्दुल जब्बार शाह जीलानी चई पो अबा ये गालियों का असर तमा में भी सदा आया हूं सुभान अल्लाह बस हमारे को जो बैठा हो बाने जानो असा जानो आलो जानो साईं कुर्बान वजह को ये सब कहां में भी गालियों सदायो आई वाकई जामिउ करामातुल औलिया में अल्लामा यूसुफ ज़बानी भी लिखो बा इमामुल मुहद्दिसीन मुल्ला अली कारी लुजातुल खातिर अल फातिर फी तर्जुमा शेख अब्दुल कादिर में भी लिखो बा अजन भी मुस्तनद किताबन में लिखल आहे त वलिया जे के जवन था त असबो सुभानी की खिदमत में 13 साल रहा से पर 13 सालन में असा मोहम्मद सुभानी के छिटका दी दे न निठो निशा छिटका दी दे न निठो आई लकमा ले सुकन दे न निठो आई मोहम्मद बारक मा कदे पल कम कदे दे मोहम्मद सुभानी के असा न निठो आई मोहम्मद सुभानी के जिस्म में असा मक्खे के दी दे न निठो पाना फरमाया मरकी ताबा अब्दुल जब्बार तू सच थो चवे जे गाल बुधे त बुधाया तमाम नबी पाक साहिब खुलाक हुजूर करीम रऊफ रहीम सरकारे तो आलम नूरे मुजस्सम शहंशाह अरब व अजम जे सात पाक में फना की वियो आया बका बिन नबी जो माके मर्तबो हासिल थी वियो आहे जेडी मल जो मोहम्मद सुभानी ये फरमायो हेरे हेरे माने ॾिसो हाणे ॾिस त छा थो मोहम्मद सुभानी फरमायो पंहिंजे पुट खे त अब्दुल जब्बार माके खुदा जे ज़ात जो कसम खणी तो तोखे चवां त हे वजूद मुझे नाना साईं मोहम्मद रसूलुल्लाह जो वजूद आहे न अब्दुल कादिर जीलानी जो वजूद इते मोहम्मद सुभानी जे पुट वरी अर्ज कयो कि मां अर्ज कंदुमि चई चई त पोइ नबी साईं जे मथो ककर छा फकंदा हा इहा ॻाल्हि त कहां में कान्हे का तव्हांजे मथो असांजो सभु कुझु ॾिठोसीं जेको बयान थी वियो पर असां ककरनि खे तव्हांजे मथो छा वॻंदे न ॾिठो आहे मोहम्मद सुभानी फरमाए उहो इन्हीअ जे करे जो मता माण्हू मूंखे नबी न चई विझनि
थी अचनि असां दस्तगीर जे बदिले में बेल जे तक वठंदी बस अल्हम्दुलिल्लाह एड़ो जॉन महबूब सुबानी जड़ो महबूब जंहिंजो तरफ़ वठंदो उन्हीअ जो बेड़ो तरंदो खुदा तबारक व तआला उन्हीअ जे बुॾल बेड़े खे तारींदो काफ़िरनि मुनाफ़िक़नि जे बेड़े खे ठाहींदो हाणे सभु को पंहिंजे गिरेबान में झांकड़ी पाए ॾिसे त मां मोमिन आहियां या मुनाफ़िक़ आहियां काफ़र त काफ़र थी वियो धक को लॻो आहे मुनाफ़िक़ खे धक जो पोइ हाणे मुनाफ़िक़ तव्हां त असांखे मुशरिक चई छॾियो असांखे त इस्लाम मां तव्हां असांखे कढी छॾियो पर अचो रानीपुर में मैदान था कयूं इहो मेलो पटरायूं था मौत जा खूह पटरायूं था इहे रिश्वत जी मछूं कटरायूं था मिठाईअ जा दुकान बि पटरायूं था इहे जेके बि सिस्टम हिते आहिनि सभु मैदान खाली था करायूं हिते अचो तव्हां असांखे या मुशरिक साबित कयो या असां तव्हांखे मुनाफ़िक़ साबित कयूं शरीयत अला मिसाली लअखबरतुकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम महबूब सुभानी तो फरमाए त मूंखे जेकॾहिं हिन ज़बान जे मथां नबी साईं जे शरीयत पाक जी रुकावट न हुजे त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां घरनि मां छा खाई था अचो छा रखी था अचो शीशे जे बोतल वांगुरु आयो जंहिंजो ॿाहिरि बि ॾिसबो आहे अंदरि बि ॾिसबो ये लाइव तो ले रहे डाला है बाकी क्या खबर पौंदी ॾिसो त छा थो चवे महबूब सुभाणे